अहम ख़बर अव्हांखे ॾियूं टंडोजाम खां। टंडोजाम पीपी अॻवान रावल शर्जील मेमून चयो आहे त टंडोजाम ऐं आसपास कचे सबब शराब पीअण सबब फोत थियण वारो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। शराब जे कुदे धंधे में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, चाहे उहो केर बि हुजे। रावल शर्जील मेमून चयो त न्याज़ी हुकूमत जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। लॉन्ग मार्च में तक मां हज़ारे माण्हू शिरकत कंदा। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कई पिया। टंडोजाम में पीपी अॻवान रावल शर्जील मेमून चयो आहे त टंडोजाम ऐं आसपास कच्चे शराब पीअण सबब फोत थियण जो वाक़ियो अफ़सोसनाक आहे। शराब जे कुदे धंधे में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, चाहे उहो केर बि हुजे। रावल शर्जील मेमून चयो त न्याज़ी हुकूमत जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। लॉन्ग मार्च में तक मां हज़ारे माण्हू शिरकत कंदा। टंडोजाम वेझो मूसा खटियान में बुनियादी सिहत मर्कज़ जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे रावल शर्जील मेमून चयो त तक जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में क़ाइम बुनियादी सिहत मर्कज़नि जो दौरो कयो आहे। तक में सिहत जूं वध खां वध सहूलतूं मुहैया करण लाइ शर्जील इनाम मेमण भरपूर कोशिश वठी रहियो आहे ऐं बुनियादी सिहत मर्कज़नि जी बहितरीअ लाइ यूनियन काउंसिल जे फंड मां बि कुझु रक़म मुख़्तस करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। अव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह कई पिया। टंडोजाम में पीपी अॻवान रावल शर्जील मेमून चयो आहे त टंडोजाम ऐं आसपास में कच्चे शराब पीअण सबब फोत थियण वारनि जे वाक़िए अफ़सोसनाक आहे। शराब जे कुदे धंधे में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। संदसि चवण हो त चाहे उहो केर बि हुजे। रावल शर्जील मेमून चयो त न्याज़ी हुकूमत जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। लॉन्ग मार्च में तक मां हज़ारे माण्हू शिरकत कंदा। टंडोजाम वेझो मूसा खटियान में बुनियादी सिहत मर्कज़ जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे रावल शर्जील मेमून चयो त तक जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में क़ाइम बुनियादी सिहत मर्कज़नि जो दौरो कयो आहे। तक में सिहत जूं वध खां वध सहूलतूं मुहैया करण लाइ शर्जील इनाम मेमण भरपूर कोशिश वठी रहियो आहे ऐं बुनियादी सिहत मर्कज़नि जी बहितरीअ लाइ यूनियन काउंसिल जे फंड मां बि कुझु रक़म मुख़्तस करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि।